मारियो भली केतिरी हिकिड़ो ई सबबु आहे त हुन गवर्नर जॾहिं खां हुनखे उहिदो मिलियो आहे हुनखे सिंध दोस्ती SUP यूनिट रज़ाकाबाद तरफ़ां मलीर में अब्दुल्ला ॻोठ जे मुख्य चौक खां क़ौमी शाहराह ताईं गवर्नर हटायो रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी एजाज़ सामटियो, फैज़ हिज़बानी ऐं असगर खोसो करे रहिया हुआ। रैली में मलीर ज़िले मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पार्टी कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई। हिन मौक़े ते SUP जे मरकज़ी अॻवान एजाज़ सामेटियो चयो त PTI तरफ़ां सिंध में मुक़रर गवर्नर इमरान इस्माइल MQM जी एजेंडा ते कम करे सिंध जी विरहाङे जी ॻाल्हि करे रहियो आहे। उन वधीक चयो त 12 मई ते सिंध जी राजधानी कराची में रतो छाण कंदड़ MQM जी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां उन्हनि जे ख़िलाफ़ साज़िश जी पैरवी करे PTI सिंध सां गद्दारी करे रही आहे। हुननि चयो त PTI खे मुस्तक़बिल में सिंध में सियासत करणी आहे त गवर्नर इमरान इस्माइल खे हटाइणो पवंदो। रैली खे फैज़ हुसैन हिज़बानी, असगर खोसो ऐं ॿियनि पिणु ख़िताबु कयो। कैमरा टीम सां गॾु सैयद सजाद शाह, सोच TV, कराची।